नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। न वक्त सोबतरो मां ख़बर ॾींदा सोबतरो लॻ ॻोठ फ़कीर नादिर अली मंगड़ेजो जे रहवासी सॼण अली पुट मोहम्मद खान मंगड़ेजो ताईंदे चयो त असांजे ॾाॾे जी मिल्कियत मां मिलियल हिसे ते कब्ज़ो करण लाइ असांजे चाचे मोहम्मद अली नादिर सिकंदर नौशाद मंगड़ेजो वारनि कूड़ा खाता ठाराया आहिनि ऐं असां खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मथियनि माण्हुनि मुंहिंजी भलोड़ नस्ल जो शिकारी कुतो मारे छॾियो आहे। हिन चयो त मुख़ालिफ़ असांखे जानी माली नुक़सान पहुचाइण चाहिनि था। असांखे को बि नुक़सान पहुतो त उनजो ज़िम्मेवार मोहम्मद अली मंगड़ेजो ऐं उनजा पुट नादिर सिकंदर नौशाद मंगड़ेजो वारा हूंदा। मुतासिर IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मुंहिंजे साधार कुते खे मारींदड़नि खिलाफ कदम खणी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।